दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो काशे ऐं वाही बांदी जे ॻोठ दोदो ब्रह्माणीअ में गुज़िरियल ॾींहुं लाशारी ऐं ब्रह्माणीअ जे बरादरीअ जे ॿियनि धुरियुनि में फायरिंग थी। फायरिंग में क़तल थियल औरत नज़ीराम ब्रह्माणी जो क़तल केस दाख़िल न करण ख़िलाफ़ ब्रह्माणी बरादरीअ जूं औरतुनि ऐं मर्दनि थाणे आॾो तॾो विछाए छॾियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि अमीरज़ादी नजमा आमना ऐं सुमेरा ब्रह्माणी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं लाशारी बरादरीअ जे हथियारबंदनि बेरहमी सां नज़ीराम ब्रह्माणी मथां सिधी फायरिंग कई, जंहिंमें नज़ीराम ब्रह्माणी क़तल थी वई। हाणे जॾहिं असां उन जे क़तल जो केस दाख़िल करण लाइ थाणे ते आया आहियूं त पुलिस केस दाख़िल करण खां जवाबु ॾेई छॾियो। हिननि एसएसपी ऐं चीफ जस्टिस ॿियनि लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो आहे त हथियारबंदनि ख़िलाफ़ क़तल केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में धरणो जारी रहंदो। अगर